अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शेरोज खान शम्स के आज़ाद कराईंदो बहादुर जे चंबे मां। छा साल हाणे छा अॻिते हली साल रेस बिजार खान के टांडा ॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो अवां टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त शेरोज खान जेको आहे शम्स सां वरी नए ॻाल्हाईंदो। शम्स खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन्ही में हा कर त जीअं मां तोखे बाबा जे चंबे मां हितां आज़ाद करायां। ऐं तूं इहा ॻाल्हि यादि रख त तूं रुखसार बेगम खे हितां गॾु वठी वञ। अगरि जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ मां तोखे हितां कॾहिं बि आज़ाद न कंदुसि। शम्स चवंदो त अगरि रेस जेकॾहिं तूं हितां मूंखे आज़ाद कराए वञी थो त पोइ मां हितां रुखसार बेगम खे ज़रूरु वठी वेंदुसि। इन जे पोयां हिकु शेरोज खान जी चाल आहे। शेरोज खान जेको आहे शम्स ऐं रुखसार बेगम खे फसाइण पियो चाहे। शेरोज खान इहो नथो चाहे त रुखसार बेगम हिन घर में रहे ऐं उनजी मां बणिजे। जेकॾहिं हू उनखे मां तस्लीम करण न पियो चाहे, यानी शम्स खे आज़ाद कराइण खां पोइ शेरोज खान सॼो लाड़ ताणो इन रुखसार बेगम ते ॾेई छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो साल जेको आहे हाणे रेस बिजार खान लाइ सोचींदो ऐं उन लाइ चवंदो त हाणे मां उन जे लाइ कहिड़ा कदम खणां। अगरि जेकॾहिं हू मूं उन जे लाइ कुझु न कयो त पोइ हू मथे ते चढ़ी वेंदो ऐं पोइ असांजे लाइ खॾो खोटींदो। ऐं साल जा मां संगत साल जी खे चवंदी त तूं ईअं तकड़ न कर, तूं पहिरियां वञी खान बहादुर सां मिल। उन खे चओ त मां बिजार खान सां प्लान करणु पियो चाहियां। पोइ ॾिस त उन जो चवणु छा आहे, हू तोखे जीअं बि चवे तोखे ईअं करणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेरोज खान जेको आहे चांडुरकी मथां ज़ोर रखंदो। चांडुरकी खे चवंदो त तोखे कीअं बि करणु मूंखे शादी करणो पवंदो। अगरि जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ मां तोखे अगवा करे हितां खणी वेंदुसि। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।